वॾो शौक़ु थी मां त तव्हांखे हल्को फुल्को माण्हू पियो सम्झां माशाल्लाह तव्हां त ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे बि कुझु पैसा खपनि पंहिंजे घर जे लाइ मूंखे हुकुम कयो असां झंडू खान ईअं न आहे भला छा मतिलबु तव्हांखे लैंडलॉर्ड आहे वॾेरा आहियो ऐं टीं ॻाल्हि वरी साईं हिकु अञा रहिजी हुई जी जी इहे ॿ शयूं बि करणियूं आहिनि ऐं टीं हिकु शइ आहे जी जी जेको आहे सो पापिंग समंदर बि खोलींदासीं छा खोलींदा पापिंग समंदर पापिंग समंडर हा छा हूंदो हिते कराची में आहिनि इलाही छो उहो ई पढ़ियल लिखियल झटि उहो ई वरी इहा बि तव्हांखे ख़बर न आहे इहा ख़बर न आहे छा आहे साईं ॻाल्हि ॿुधो न साईं हीअं माना हिकिड़ी जेका सो माना हिकिड़ी जाइ में अंदरि जेको आहे सो दुकानु कपिड़े जो थियो सिंगार जो थियो जुती जो थियो चंपल जो थियो थांव थियो थिपो थियो थूड़ थी शाही थियो सॼो अंदरि हूंदो आहे त उनखे पोइ वरी ॿाहिरां बोर्ड लॻियल हूंदो आहे हिकिड़ो गेट लॻियल हूंदो आहे न पापिंग समंदर ओ माय गॉड गोट न बाबा माना तूं सॉरी तव्हां जेको आहे सो शॉपिंग सेंटर था ठाहिण था चयो यार ये त वॾो तमामु वॾो इन्वेस्टर अची वियो आहे मां हाणे कीअं मैनेज कंदुसि छा कयां मतिलबु थी वेंदो न साईं हा न सर बिल्कुलु असां वटि वॾियूं एक्सपर्टीज़ आहिनि तव्हां जेतिरा पैसा आहिनि तव्हां टेंशन न वठो तव्हां मतिलबु जेतिरा पैसा अथव न तव्हां मां त चवां तव्हां इन्वेस्ट कयो तव्हांजी असां एॾी मदद कंदासीं इंशाअल्लाह साल में डबल नालो लिखो मुंहिंजो झंडू खान हिकिड़ो मिंट नोट कयूं झंडू खान ॿुधायो न सर हा झंडू खान शिकारपुर में आया जी 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 शिकारपुर जा वॾेरा आहियो तव्हां लैंडलॉर्ड साईं तव्हां जंहिंखां पुछो ज़बरदस्त यार ऐं काज़ी पट्टी ज़रखेल मियां जो ॻोठ सुल्तान कोट इहे मुंहिंजी ज़मीन आहिनि सभु तव्हांजूं बाक़ी भला छा ईअं झंडू खान अड़े ज़बरदस्त बाबा हे त तव्हां इहो फ़ैसिलो पंहिंजो सही कयो आहे हिन महिल कारोबार ॻोठण में थोरो न रहियो आहे जी जी तव्हां बहितरीनु फ़ैसिलो कयो आहे कराची में इन्वेस्ट करण जो कराची में तव्हां पैसा लॻायो मां तव्हांखे चवां थो तव्हांखे मां ॾिसां थो तव्हांजे फ्यूचर में तव्हां मतिलबु मथे आहियो अथव मानी कंहिं महिल खाईंदासीं मानी खाईंदासीं मंझंदि जे टाइम इंशाअल्लाह ताला मानी खाईंदासीं फ़िलहाल चांहि बि घुरायूं था फ़ोन कयां थो हिकिड़ो मिंट हा सही कयो हेलो अस्सलाम वालेकुम हा छोकिरा यार ये वॾो हिकिड़ो ज़मीनदार आयो आहे पाण वटि साईं न ॿुधाए न माण्हुनि खे खणाईंदे छा मूंखे ईअं चओ महिमान आयो आहे महिमान आहे हीअं कर ॿ फिकी त कोन पीअंदा आहियो न साईं अलाह पना हाणे शुगर न आहे ॿ बहितरीनु दूध पती मिठियूं चांहियूं जी हा सही आहे हा जल्दी खणी अचो हा साईं ओके साईं तव्हां हाणे मुंहिंजा पैसा जमा कयो पैसा तव्हां मूंखे ॿुधायो त मतिलबु केतिरी इन्वेस्टमेंट आहे तव्हां वटि त उन हिसाब सां पी थोरो चांहि पीऊं पोइ थोरो दिमाग़ खुलंदो न पोइ वरी लिखो अच्छा हा चांहि पी पोइ जी हा पहिरियों चांहि पियूं हा साईं आया आहियूं त साईं हाणे चांहि जेसिताईं ठहे तेसिताईं कुझु डिस्कस न करिणो मां चवां त चांहि पीओ न भलो रखो साईं अच्छा चांहि पी साईं चांहि अची वई माशाअल्लाह हा झंडू खान चांहि बहितरीनु चांहि तव्हां लाइ मां ठाराई आहे यादि पियो हा साईं ऐं तव्हां वारी में थोरो घणी पियल आहे मां त थोरो हिन में विझां थोरी पियो भली असां महिमान आहियूं न तव्हां त मालिक बिल्कुलु वरी पैसे जी बि ॻाल्हियूं हलनि थियूं न साईं माशाअल्लाह तव्हां बाक़ाइदा असां वटि इन्वेस्ट कयो मां चवां थो खणो न साईं जी जी मां बि खणा थो त बेसिकली तव्हां हीअ टे कारोबार जेको आहे सो इन जो तव्हां सोचे आहियो त हीअ टे मूंखे करणा आहिनि टे करणा आहिनि साईं पोइ माना ॻोठ में जेकी ज़मीन वग़ैरह उहे तव्हां सेल कंदो खपाईंदव माना न छो ईअं ई पैसो घणो आहे छो खपायूं पैसो ईअं ई घणो आहे न साईं ज़मीन छा खपायूं उहे त साल कमाईंदियूं न उहे कीअं खपाईंदासीं साईं माशाअल्लाह यार उहे त पैसा अञा तोखे मां 6 महीने साल में ॾींदुमि पियो न साईं ज़मीन मां माशाअल्लाह यार हा न साईं यार हे त वॾो ज़बरदस्त इन्वेस्टर अची वियो मां हाणे मतिलबु छा कजे मतिलबु साड़ियूं लहंदियूं वरी कणिक लहंदी वरी फसल लहंदो त पियो तोखे 6 महीने पैसा ॾींदुमि न बाछा संभाले सघंदासीं अलाए कोन संभालंदा यार छोकिरे खे फ़ोन कयां हुनखे पार्टनरनि खे फ़ोन कयां ॿुधायां त पोइ वॾो इन्वेस्टर अची वियो आहे साईं तव्हां हाणे भरियो फॉर्म पैसनि जो न भरियो न इहो हा सर हा बिल्कुलु कयूं था कयूं था हाणे ॻाल्हि ई आहे असां बि निकिरंदा त ड्राइवर बीठो आहे इंतज़ार में हा ॻाल्हि ई आहे हा जी त बिल्कुलु तव्हां मूंखे ॿुधायो त भई फॉर्म बि आहे पूरो जेको असांजो जेको एग्रीमेंट आहे जी भाउ जेको पाण करे था वठूं अच्छा सही आहे हा केतिरा फ्लैट ठाराइणा अथव बसि उहो तव्हांजी मर्ज़ी आहे न त जेतिरा ठारायो मां तव्हां वटि पैसा जमा कयां थो न लिखो न तव्हां बसि पोइ इनिशियली हिकिड़ी बिल्डिंग शुरू था कयूं फ्लैटनि जी उन हेठां ई वरी असां शॉपिंग सेंटर हणंदासीं माना तव्हां ईअं कयो न टिनी कमनि में थोरा पैसा लॻायो माना बसि ईअं था कयूं न सर हाणे ॾिसो तव्हां टे कम चया मूंखे ठीकु आहे टिनी में असां इन्वेस्टमेंट कयूं था सभु खां पहिरियों त असां जेको आहे सो हिकिड़ो शॉपिंग सेंटर ठाहियूं था
सही आहे, बिल्डिंग ठाही हूंदा, उन मथे फ्लैट हूंदा, हेठां शॉपिंग सेंटर हूंदासीं, त उन में अंदरि जेके दुकान हूंदा उन में बि असां पंहिंजो ई कारोबार शुरू कंदा। वॾा चारो मां चवां पियो पढ़ियल लिखियल जट आहे तॾहिं माफ़ कजो, सही असांखे वरी इहे निकिरी। न तव्हां पैसे वारा आहियो, तव्हां चई सघो था, को मसइलो कोन्हे, को मसइलो कोन्हे। तव्हां बसि मूंखे ॿुधायो त केतिरा पैसा तव्हां जेको आहे सो इन्वेस्ट कंदव। मूंखे माना तक़रीबन केतिरा मिलियन, केतिरा बिलियन? सोचण ॾियो न, मां यादि कया न, मां कल्ह खया न। हाउ मच बिलियंस यू वांट टू इन्वेस्ट? साईं मां 1.5 लख कल्ह खयो घरो, उन मां लख खनि मां सम्झा खपी वियो आहे, बाक़ी कुझु ॿिया बि 2-3 हज़ार खपे। 45,000 आहिनि, 45,000। 45,000 डॉलर यूरो? साईं 45,000 असांजा इहे पंहिंजा पाकिस्तान वारा 45,000 आहिनि मूंखे रुपया। हा हा 45,000 रुपया? हा हा चओ, थोरा आहिनि छा या घणा आहिनि एॾा? चांहि रखो, मां चवां थो चांहि रखो वापसि। तव्हां पींदव? चांहि रखो। 45,000 में तूं शॉपिंग सेंटर खोलींदे, 45,000 में तूं जेको आहे बिल्डिंग ठाहींदे, फ्लैट ठाहींदे तूं। अच्छा भला रखो हिते। 45,000 में अॼुकल्ह पटाटनि बसरनि जो रेड़ो कोन थो लॻे, तूं वरी 45,000 जे अंदरि तूं जेको आहे बिल्डिंगूं ठाहिण आयो आहीं। हस्ते साईं मुंहिंजे बेइज़ती कयो त माण्हू ॿुधा ॿार बेइज़ती थींदी आहे कि इज़त वारे जी? 45,000 वारे जी बेइज़ती कोन थींदी आहे। 45,000 वारो ईअं ई हूंदो आहे। बाबा हाणे तूं उथ घुरायां गार्ड खे कढई ॿाहिरि। 10,000 हणो न हिकिड़े किथे निकुर, मां चवां थो। अरे हिनखे छोकिरा हिनखे त खणी वञे। न साईं।